अस्सलाम वालेकुम। मां आहियां असलम हैदर। आकाश अंसारीअ जो विछोड़ो ऐं इन अंदाज़ में उन ते तशद्दुद, उनखे साड़े मारणु ऐं उहो बि उन जे पालियल पुट तरफ़ां जॾहिं हुजे त माण्हू सख़्ते में अची थो वञे त असांजा हेॾा वॾा नाव जिन हमेशह सिंध जी तर्जुमानी कई, मज़लूम माण्हुनि जी तर्जुमानी कई, हक़ सच ॻाल्हायो, उहे असांजा माण्हुनि खे को इन अंदाज़ में साड़े ऐं मारे उहो बि पंहिंजे रिश्तनि जे तरफ़ां हुजे त केॾी तकलीफ़ ॾींदड़ ॻाल्हि आहे। उहो आकाश जेको मार्शल लॉ जे दौर में जेलनि में तकलीफ़ुनि में बि हुन जो कलम, हुन जो आवाज़ न कॾहिं झुकियो, न विकामियो, न कॾहिं पोइते हटियो। उन जा असुल जेके मामला आहिनि उन जो ज़िम्मेवारु आख़िर आहे केरु, इंतिहाई अहम मां ॻाल्हि करणु वञी रहियो आहियां। उनखे सॼे समाज खे उन ते बहस जी असांखे ज़रूरत आहे त उन जो बुनियादु, उन जो पाड़ आहे छा। आकाश अंसारी इहा न्यूज़ इहा आई, आकाश अंसारी खे साड़े मारे वियो, कंहिं मारियो, वरी उन खां पोइ जांच थी त उन जे पुट। पर उन जो नौजवान जेको छोकिरो आहे उहो मंशात वापराईंदड़ हो। मंशात वापराइण जे करे ज़हनी मरीज़ माण्हू थी चुको हूंदो आहे। मंशात असुल जेके इन जा सबब आहिनि, असुल जेके कारण आहिनि आकाश जो मौत, उन मंशात उन जी असुल ज़िम्मेवार आहे। मंशात केरु आणे थो, इन ते असीं ॻाल्हि ॿोल कयूं था। हिन समाज खे नासूर वांगुरु मंशात विकोड़े वई आहे। घिटी रोड रस्ते असांखे चरसी हीरोनी त नज़र ईंदा, हाणे आइस जा नशा नौजवान वॾी हज़ारनि जी तादाद में असांखे आइस में मुतासिर थियल उन जे नशो कंदड़ नौजवान मिलनि था। ऐं ॿिया उहा खोड़ सारा अहिड़ा नशा आहिनि जिन जा असांखे नाला बि नथा अचनि, अहिड़े क़िस्म जा नौजवान नशा वापराइनि था जंहिंजे करे उहे ज़हनी मरीज़ थी था वञनि। अॼु उहो जेको आकाश जो मौत आहे उन नौजवान जे हथां थियो आहे जंहिंजे लाइ इतला इहे आहिनि त उहो मंशात जो आदी आहे, आइस जो आदी आहे, मुख़्तलिफ़ ॿिया नशा वापराए थो। मंशात अचे किथां थी, कीअं सप्लाई थी हिते पहुचे थी, असांखे जॾहिं सॼे समाज खे ख़बर बि आहे त केरु हिन में ज़िम्मेवारु आहे त उन ते असीं छो न आख़िर ॻाल्हायूं। मां तव्हांखे इंतिहाई अहम ॻाल्हि ॿुधाए रहियो आहियां। हिकु भेरे मां मंशात जे हवाले सां हिकिड़ो मूं प्रोग्राम कयो टीवी चैनल ते। उहो प्रोग्राम ख़तमु करे जीअं ई मां टीवी ते प्रोग्राम ख़तमु थियो त हिकु वॾे ऑफिसर मूंखे कॉल कई ऐं उन चयो त यार तव्हां असां ते त तनक़ीद कयो था त ही पुलिस मुलविस आहे, पुलिस जो हीअं, तव्हांजा पंहिंजा जेके माण्हू आहिनि, तव्हांजी जेके सहाफ़ती इन फील्ड में, इन में जेके तव्हां जूं कारूं जेके आहिनि, रिढूं आहिनि, ऐं उहे जेके मुलविस माण्हू आहिनि सहाफ़त जी आड़ में लिकल, उहे मंशात फ़रोश, तव्हां उन्हनि ते त कोन था ॻाल्हायो। त माण्हू छिरकिजी वञे थो। उन टाइम मां छिरकिजी वियुसि त असांजा माण्हू, असांजी कलम धणी जेके ज़ाहिरी तौरु कलम धणी था सॾाइनि, मां उन्हनि खे सहाफ़ी त नथो सम्झां त उहे सहाफ़ी आहिनि, पर ज़ाहिरी तौरु त उहे सहाफ़ी आहिनि, उहे इन में मुलविस आहिनि। पुलिस इन में मुलविस आहे पहिरें नंबर ते, उन जो कुझु सहाफ़ी मुलविस आहिनि, कुझु सियासतदान हिन कारे धंधे में मुलविस आहिनि। पुलिस ऐं सहाफ़ियुनि जी वरी उहो सियासतदान सपोर्ट ईअं करे थो त उन जेके ऑफिसर्स आहिनि पुलिस जा, उन्हनि खे समूरो प्रोटेक्शन उहे सियासतदान ॾियनि था। उन जी मुक़ररी, उन्हनि जी ट्रांसफ़र, उन जी पोस्टिंग सॼो सियासतदान ऐं उन सां ॾेती लेती सॼो उहो करे थो। मां नथो चवां त सभु सियासतदान, सभु सहाफ़ी, सभु पुलिस ऑफिसर्स, पर इहा जेकी आहे, अगरि अॼु असीं इन ते न ॻाल्हाईंदासीं, इन जे करे अॼु मजबूरी आहे असांजी ॻाल्हाइणु। असीं पाण ते बि इन लाइ अॼु ॻाल्हायूं पिया, छो जो हीअ जेकी मंशात आहे जेके सॼे समाज खे नासूर वांगुरु खाई वई आहे, तबाह करे छॾियो आहे, इहे असांजे नसुलनि खे तबाह, नसुलनि जो मामिलो आहे। इन जे करे असांखे अॼु उन ते ॻाल्हाइणो पवंदो त हिन नासूर खे कीअं, माना आकाश अंसारीअ जहिड़ो हिकु वॾो माण्हू जंहिंजो लफ़्ज़ क़ीमती हो,
ईंदड़ नसुलनि जी तर्जुमानी करे रहियो हो, ईंदड़ असांखे सिंध कीअं हुजे, धरती कीअं हुजे, असांजो माण्हू कीअं हुजे, समाज जी तब्दीली, उन ते हू आकाश उन वॾे क्लेबर ऐं उन लेवल जो हिकिड़ो शाइर, हिकिड़ो कलम धणी, हिकिड़ो राइटर हो। उनखे इन अंदाज़ में मारे साड़े छॾणु। सुभाणे मिसाल तौर ते असीं पंहिंजे मोहतरम ऐं मोतबर माण्हुनि जा मिसाल तौरु नाला था खणूं। मिसाल तौर ते सुभाणे चइजे अमर जलील, मैडम मेहताब अकबर आशती, नूरलदा शाह, अदीब असांजा ॿिया, क़ौम परस्त, समाज दोस्त जेके समाज लाइ ॻाल्हाइनि था, अचानक ख़बर अचे, अलाह न करे ईअं ई मिसालनि ख़बरूं अचनि। अवा हिनखे पंहिंजे पोटे, हिनखे कंहिं पंहिंजे ॾोहिटे, हिनखे पंहिंजे पुट कंहिंदी इन जे करे मारे छॾियो, छो जो हू ॿुधाए पियो त वाह मूंखे मिल्कियत मां हिसो न ॾींदो, मूंसां बदतमीज़ी कंदो, मां इन जे करे मारे छॾियो उनखे। त असुलु जेको सबबु आहे त उहो जाचणो पवंदो। उहो असुलु सबबु मंशात आहे जेको वॾी तादाद में नौजवान असांजो वापराए रहियो आहे। सुभाणे असां बि ईअं चयूं हा उनखे त पंहिंजे ॾोहिटे मारे छॾियो, पुटे मारे छॾियो, सोट मारे छॾियो। न, ॾोहिटो, पोटो, सोट ज़ाहिरी तौर त ज़िम्मेवार आहिनि, पर असुलु उन जा जेके कारण आहिनि ज़िम्मेवार आहे उहा मंशात आहे, जेकी मंशात असांजे समाज में ईअं सरियाम आंदी वई आहे ऐं सरियाम विकिरो थी रही आहे। आणे केरु थो, हिकु चेन आहे, माफ़िया आहे जेकी आणे थी, ऐं सॼे समाज में उहा ऑनलाइन तव्हां डिफेंस कराची हलिया वञो, क्लिफ्टन हलिया वञो, लाड़काणो, दादू, शिकारपुर, जामशोरो, बदीन, ठट्टो, लाड़, सॼो जिथे किथे तव्हां हलिया वञो, कहिड़ो अहिड़ो सिंध जो सखर हलिया वञो, हैदराबाद हलिया वञो, जिथे तव्हां काल कयो तव्हांखे चर्स न मिले, हीरोइन न मिले, आइस न मिले, हर नशो ऑनलाइन तव्हांखे मिली थो वञे। त छा पुलिस खे ख़बर न आहे, छा इदारनि खे ख़बर न आहे त ही मंशात अचे किथां थी, ऑनलाइन कारोबार थिए थो, हर घिटीअ में असांखे नौजवान नज़र अचनि था। माना ही जेके अॻ में माण्हू आइस, अॻ में हीरोइन, चर्स, भंग, इहे मुख़्तलिफ़ जेके नशा वापराईंदा हुआ, उन्हनि जो जेको रिएक्शन हूंदो हो उहे मुख़्तलिफ़ क़िस्म जो हूंदो हो। हीरोनिया पियो हो, कॾहिं कॾहिं हू वार कंदो हो, न त मोह पियो हूंदो घिटियुनि में, पंहिंजो पाण खे तबाह कंदो, पंहिंजो फैमिली। चर्सी, भंग पीअंदड़ ईअं हूंदा हुआ। पर हीउ जेको नओं नशो आयो, आइस आई, बिज़ा पंजाब में हिकिड़ो वाक़ियो थियो। हिकु नौजवान खां जॾहिं पुछियो वियो न, सॼी फैमिलीअ जा फ़र्द मारे छॾिया, उन खां पुछियो वियो त तूं पंहिंजो पीउ बि मारियो, माउ बि मारी, भेण बि मारी, ज़ाल बि मारी, सभु तो मारे छॾिया। त हू चए थो त जॾहिं मां राति जो 2 बजे घरु आयुसि, हू आइस पीअंदो, जॾहिं मां घरु आयुसि त मूंखे ईअं लॻो त कमरे में मां आयो आहियां त मूंखे लॻो त मुंहिंजो पीउ जेको ॿाहिरि सुतो पियो आहे उन मूंखे ॾिठो आहे ऐं उहो नाराज़ थिए थो, मूं ते हमिलो कंदो, मूंखे मारींदो। इन जे करे मूं चयो इनखे मां हणा न त मूंखे मारे विझंदो, मुंहिंजा बचा रुली वेंदा, उनजी ज़ाल बि ॿार बि उनखे। हू छा थो करे, डंडो खणे हणे थो, पंहिंजे पीउ खे उते मारे थो विझे। ॿी साम्हूं रड़ थिए थी त माउ अचे थी, त हू ॿुधाए थो इन्वेस्टिगेशन में, जॾहिं इंकशाफ़ करे थो पंजाब जो नौजवान आइस जो मवाली, ॿुधाए थो त हू जॾहिं हुनजे मथां जॾहिं मुंहिंजी माउ अचे थी त मूंखे लॻे थो त मुंहिंजी माउ ॾिसी वरितो आहे मूंखे पंहिंजे पीउ खे मारींदे, हाणे मां पंहिंजी माउ खे बि रोकियां त जीअं इनखे ॿधां, त जीअं इनखे वात ते कपिड़ो ॿधां त जीअं आवाज़ु ॿाहिरि न वञे। पंहिंजी माउ खे धकु हणे थो, वात ते ॿधे थो, उहा माउ बि उते मरी थी वञे। रड़ियूं थियनि थियूं पाड़े में, भेण जी रड़ ॿुधे थो, ॿाहिरि दर वटां माण्हू अचनि था, उनजी भेण ॾिसे थो, भेण खे मारे थो, उनजे ॿारनि खे मारे थो। हीउ पंजाब में इंतिहाई वॾो वाक़ियो थियो। हू नफ़्सियाती मर्ज़नि में मुब्तला नौजवान जेके नशा वापराइनि था, उहा ज़हनी तौर ते उन्हनि खे छिरक पैदा थियनि था, नेगेटिव सोचनि था, मुख़्तलिफ़ ख़्याल उन्हनि खे अचनि था त हीउ मूं ते हमिलो कंदो, हीउ मूंसां हीअं कंदो, मां न छो हुन ते अॻुवाट हीअं कयां। त असुलु जेको मामिलो आहे जंहिं ते समाज खे ॻाल्हाइण जी ज़रूरत आहे, असां सभिनी खे इन ते आवाज़ु उथारण जी ज़रूरत आहे, उहो आहे त मंशात कीअं ख़तमु कजे, इन जूं पाड़ूं कीअं ख़तमु कजनि त जीअं नासूर असांजे नौजवाननि में माना तालीमी इदारनि में, हाई स्कूल में तव्हां हलिया वञो, हाई स्कूल खां वठी 6 क्लास खां वठी हाई स्कूल, कॉलेज, यूनिवर्सिटीज़, सरियाम उते शागिर्द नशो वापराइनि था, आइस, मुख़्तलिफ़ ॿिया जेके नशा आहिनि उहे वापराइनि था। त
छा ईंदड़ वक़्त में ही जेके बि असांजो नस्ल तयारु थी रहियो आहे, छा को आकाश पैदा थींदो, छा को अमर जलील पैदा थींदो, छा को सादिक फ़क़ीर जहिड़ो को रागी पैदा थींदो, को अदीब, को दानिशर, को अली बाबा पैदा थींदो, को सुठो साइंसदान पैदा थींदो, को डॉक्टर पैदा थींदो, को स्पेशल केरु पैदा कोन थींदो। छो जो हिकिड़ी खेप पिया आणियूं, हीउ जेको असांजो दौरु हली रहियो आहे इन में हिकिड़ी वॾी खेप असां मवालनि जी आणियूं पिया। उहो आइस जो ज़िम्मेवारु केरु आहे? उहे ज़िम्मेवार आहिनि जेके कराची खां वठी, बलोचिस्तान मां कराची कीअं थी पुॼे, कराचीअ खां कीअं जामशोरो, नूरियाबाद, शिकारपुर, जैकबाबाद, लाड़काणो, सखर, सॼी सिंध में मंशात कीअं थी पुॼे, कीअं हिकिड़ो हब मां कीअं थी अचे, कीअं जैकबाबाद खां मथां सिबीअ खां ऐं इन पासे ॾांहुं कीअं थी सिंध में दाख़िल थिए। त हीउ हिकु वॾो कमु इन ते सोचण जी, गौर वीचार जी ऐं ॻाल्हाइण जी ज़रूरत आहे। उन्हनि खे वाइखो करण जी ज़रूरत आहे, उन्हनि किरदारनि खे जेके मंशात वापराए रहिया, मंशात विकिरो करे रहिया आहिनि, जेके समाज खे तबाह करे रहिया आहिनि, जेके नसुलनि खे तबाह करे रहिया आहिनि। फ़क़ति उन्हनि जा घर त ठहनि था, पर उन्हनि मंशात फ़िरोशनि खे बि, भले असांजे सिफ़नि में हुजनि, पुलिस में हुजनि, सियासतदाननि में हुजनि, पर उन्हनि मंशात फ़िरोशनि खे बि ख़बर हुजणु घुरिजे त तव्हां ॿियनि जो नसुल तबाह था कयो, ॿियनि जा बचा तबाह था कयो, त तव्हांजा बचा छा सुधरी सघंदा? छा उहे ऑफिसर थी सघंदा जंहिंजे लाइ तव्हां चओ था असांखे पंहिंजा बचा सुधारणा आहिनि, पैसा स्कूलनि में पढ़ाइणो आहे? मंशात जे पैसनि सां छा कुदरत जो कानून कोन्हे, ख़ुदा जो कानून कोन्हे? त तव्हां मंशात जे पैसनि मां तव्हांजा ॿार डॉक्टर थींदा, इंजीनियर थींदा, वॾा माण्हू थींदा? कतई कोन थींदा। ख़ुदा जो हिसाबु किताबु आहे, ख़ुदा जो पुछाइणो आहे। सो समाज खे, सॼी सिंध खे, सिंध जे पढ़े ॻढ़े माण्हूअ खे जेके ज़िम्मेवार आहिनि असुल मंशात जा, उन्हनि ते ज़रूरु ॻाल्हाइण जी ज़रूरत आहे त जीअं सिंध मां मंशात ख़तमु थिए ऐं असांजो ईंदड़ जेको नसुल आहे उहो आकाश अंसारी जे पुट वांगुरु न हुजे, उहो असांजो पढ़ियो ॻढ़ियो हुजे जेको समाज खे संवारे बि ऐं सिंध खे बि संवारे। महिरबानी।